बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाणी जल जलालहू, पाणी जान जमाल, पाणी सूरत पिरीअ जी, पाणी हुस्न कमाल, पाणी पीर मुरीद थिए, पाणी पाण ख़याल, सभु सभोई हाल मुंहिंजा ई मालूम थिए। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। ऐं अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो ऐं प्रोग्राम अवां जो पंहिंजो सुबुह मेहरान। सुबुह मेहरान साण खणी स्क्रीन ते मौजूदु आहियां। अवां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भली कार चवां थी। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह सुबुह जो सलाम अवां सभिनीनि खे क़बूल पवे। सुबुह मेहरान प्रोग्राम अवां ताईं नाज़रीन लाइव पहुचंदो आहे 10 बजे खां वठी 12 बजे ताईं प्रोग्राम जी टाइमिंग हुजे थी। प्रोग्राम अवां ॾिसंदा आहियो, पसंदि कंदा आहियो, तमामु सुठो लॻंदो आहे। प्रोग्राम सां भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे टपाल मेज़बान जी। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे। टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैक वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कोपन में दाख़िल कयो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो ऐं मौक़ियो हासिलु कयो। टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था ऐं खटी सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। ॾाढी ज़बरदस्त कैंपेन आहे ऐं कैंपेन जो हिसो तव्हां कीअं बणिजी सघो था उन जो तरीक़ेकार आऊं तव्हांखे हिन प्रोग्राम में यकीनन ॿुधाईंदी आहियां। ऐं ॾाढो सुठो लॻंदो आहे जॾहिं पाण स्क्रीन ते बि हिन शो खे ॾिसी रहिया हूंदा आहियूं ऐं ॾाढी सुठी हुते ऑडियंस बि मौजूदु हूंदी आहे। इलाही माण्हू मुख़्तलिफ़ जेको आहे सो ॻोठनि मां उते अची कलेक्ट थियनि था, शो खे अटेंड कनि था ऐं सिंध जूं नामियारियूं शख़्सियतूं उते जेको आहे सो एज़ अ गेस्ट अचनि था उहे ऐं सभिनीनि खे एंटरटेन कंदा आहिनि। ॾाढो सुठे तरह इहो प्रोग्राम अवां ताईं पहुचंदो आहे। ज़बरदस्त ॻाल्हि इहा आहे त टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो हाणे थींदो अवां जे 5 शहरनि में ऐं अवां खटे सघंदव खोड़ सारा क़ीमती इनाम। हिन स्पॉन्सरशिप सां पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं पाण हिन महीने डिसंबर खे हूअं बि चवंदा आहियूं त हीउ यादुनि जो महीनो हूंदो आहे, विछण जो महीनो हूंदो आहे। हिन महीने में खोड़ सारियूं अहिड़ियूं पर्सनैलिटीज़ हूंदियूं आहिनि, सिंध जूं नामियारियूं शख़्सियतूं जिन खे पाण यादि कंदा आहियूं। ऐं काल्ह जे प्रोग्राम में नसीर मिर्ज़ा साहिबु जॾहिं असां सां कनेक्टेड हुया त उन्हनि वटि हिकिड़ी डिघी लिस्ट हुई ऐं उन्हनि ख़ूबसूरत शख़्सियतुनि खे यादि कयो पिए। पर अॼु बि हिकु शख़्सियत खे पाण यादि कंदासीं जंहिंजो जनमु ॾींहुं आहे 25 डिसंबर ते पाण यादि कंदा आहियूं क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना साहिब खे, द फाउंडर ऑफ पाकिस्तान। जॾहिं पाण ॻाल्हि कंदा आहियूं क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना साहिब जी त उन्हनि जी शख़्सियत जा घणा ई रुख पाण सभिनीनि खे नज़र अचनि था। पर हिकु एडवोकेट, हिकु सुठो वकील, हिकु सुठो इंसानु जेको लॉ एंड ऑर्डर खे सुठे तरीक़े सां सम्झे, हुनखे ख़बर हुजे त लॉ छा आहे ऐं दुनिया में रियासतूं छा थींदियूं आहिनि, छो ज़रूरी हुजे थो त हर माण्हू जेको आहे सो इंडिपेंडेंट थी करे रहे, पंहिंजे मुल्क में रहे, ख़ुदि मुख़्तियार रहे, हिकिड़े परचम जे हेठि, हिकु उन साए झंडे जे हेठि जॾहिं पाण रहूं था त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजी जेका रियासत आहे उनजो हिकिड़ो वॾो रोल आहे ऐं उनजी हिकिड़ी पोयां तारीख़ आहे। जॾहिं उन तारीख़ ते पाण नज़र विझंदा आहियूं त असांखे हिकु आइडियल इंसानु नज़र ईंदा आहिनि, हिकु आइडियल शख़्सियत नज़र ईंदी आहे जेका क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना साहिब जी आहे। ईमान इतिहाद जी पाण जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं, ॿधी जी ॻाल्हि कंदा आहियूं, एके जी ॻाल्हि कंदा आहियूं त यकीनन पोइ असांखे जेको आहे सो क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जी उहा शख़्सियत साम्हूं निर्वार नज़र ईंदी आहे। पाण पंहिंजी ज़िंदगी में उन्हनि जी जेका एजुकेशन आहे उहा ॾाढी सुठी रही आहे। एजुकेशनल जेको बैकग्राउंड आहे उहो ॾाढो उन्हनि जो मज़बूत रहियो आहे। चवंदा आहिनि न त बुनियाद जेकॾहिं मज़बूत हुजनि था उन ई तरह जंहिं तरह कंहिं वण जूं जेकॾहिं पाड़ूं मज़बूत आहिनि त पोइ यकीनन उनजो जेको फल आहे उहो तमामु सुठो हूंदो आहे, उहो मिठो हूंदो आहे। उन ई तरह कंहिं बि इंसान जूं जेकॾहिं असां ज़िंदगी जा मुख़्तलिफ़ पासा खणूं, उन्हनि जी ज़िंदगी जा मुख़्तलिफ़ स्टेजिस ॾिसूं, पर जॾहिं एजुकेशन जी ॻाल्हि ईंदी आहे उनखे पाण ॾिसंदा आहियूं उहा जेकॾहिं सुठी आहे त पोइ उन इंसान जो जेको किरदारु आहे उहो असांखे अज़ ख़ुदि मूंखे लॻंदो आहे त उहो पाइदार बणिजी वेंदो आहे, ख़ूबसूरत बणिजी वेंदो आहे ऐं उहे पोइ दुनिया जा लीडर्स बणिजी वेंदा आहिनि जेके हमेशह ई तारीख़ जे उन्हनि वर्कनि में महफ़ूज़ रहंदा आहिनि, जिन खे हमेशह तारीख़ वरिजाईंदी आहे। ऐं नो डाउट क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जी शख़्सियत उन्हनि शख़्सियतुनि मां हिकु आहे। दुनिया जी उन्हनि शख़्सियतुनि में हिकु निर्वार शख़्सियत आहे जंहिंखे पाकिस्तानी क़ौम हमेशह यादि करे थी। ऐं जॾहिं बि कंहिं रियासत जी ॻाल्हि ईंदी आहे त उनजे पोयां हिकिड़ी तारीख़ मुक़ररु हुजे थी, उनजे पोयां जिदोजहद हूंदी आहे, उनजे पोयां ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकु स्ट्रगल हूंदी आहे। को बि मुल्क दुनिया में ॼातो ई सुञातो वञे थो, को बि परचम दुनिया में ॼातो ई सुञातो वञे थो त उनजी हिकिड़ी मुकमल स्ट्रगल हुजे थी। उन माण्हुनि उते जे रहंदड़ माण्हुनि जी जेतिरियूं बि क़ौमूं आहिनि,
जेके उन झंडे जे हेठि रहनि थियूं ऐं उन्हनि तमामु जेको आहे सो शयुनि खे फॉलो कनि थियूं त उन्हनि जी पोयां वारा जेके माण्हू आहिनि उन्हनि जूं हिकिड़ियूं वॾियूं क़ुर्बानियूं यकीननि उन ते मौजूदु हूंदियूं आहिनि। अॼु जो ॾींहुं मोकल जो ॾींहुं बि आहे। हूअं त पाण स्कूल्स जी ॻाल्हि कंदा आहियूं त विंटर वेकेशन्स त थी चुकियूं आहिनि, सियारे जूं मोकलूं, ऐं जेके बि स्कूल सां जिनजी घणी वाबस्तगी आहे उहे ॿार हुजनि या उहे उस्ताद हुजनि त उन्हनि खे हिकिड़ो जेको आहे न हिननि ॾींहंनि में गैप मिलंदो आहे विंटर वेकेशन्स जो। उन्हनि खे तमामु घणो इंतज़ारु हूंदो आहे छो त प्रॉपर ऐं मां चवंदी आहियां हमेशह हिकिड़ो पंक्चुअल स्केड्यूल हूंदो आहे न, त 8 बजे एनी हाउ तव्हांखे स्कूल में पहुचणो आहे। असेंबली टीचर्स खे कंडक्ट कराइणी पवे थी, ॿारनि खे असेंबली में जेको आहे सो पार्टिसिपेट करिणो पवे थो, प्रॉपर माना टाइमली तव्हांखे वञिणो हूंदो आहे ऐं क्लासिस वठिणा हूंदा आहिनि ऐं उन खां पोइ तव्हांजो जेको आहे न हिकिड़ो पूरो स्केड्यूल तयारु तव्हां वटि मौजूदु हुजे थो। पर जॾहिं सियारे जी मोकलुनि जी ॻाल्हि कंदा आहियूं त ज़रूरी हूंदियूं आहिनि। इहो पाण सभु नथा चऊं पर पाण वटि जेके साइकोलॉजिस्ट आहिनि उहे बि इहो ई चवनि था, उन्हनि जी बि स्टेटमेंट इहा आहे त को बि इंसानु जेकॾहिं को बि कमु करे थो, ख़ासि तौर ते ग्रूमिंग एज जेका हूंदी आहे, जेके ॿार स्कूल वेंदा आहिनि, स्कूल गोइंग जेके स्टूडेंट हूंदा आहिनि उन्हनि जे लाइ गैप ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। तव्हां को बि कमु कयो जेकॾहिं तव्हांखे विच में को गैप नथो मिले त तव्हां फ्रेश थी ॿीहर एक्टिव थी ऐं क्रिएटिव थी कमु कोन करे सघंदा आहियो। क्रिएटिव हुजणु ॾाढो ज़रूरी हुजे थो उन ॿार जो जेको स्कूल वञी रहियो हूंदो आहे। उन जे पोयां वरी पोइ पाण ॻाल्हि कंदा आहियूं एजुकेशनल कैलेंडर जी, त उहो कीअं आहे, कीअं ॿारु जेको आहे सो उन एजुकेशनल कैलेंडर खे वठी हले पियो, छो त उन एजुकेशनल कैलेंडर खे ठाहिण वारो उहो स्टूडेंट कोन हूंदो आहे। उनजे मथां ऐं या उनखां अॻु में जेकॾहिं पाण ॻाल्हि करियूं था त असांखे जेको आहे सो उते बि मां ईअं चवंदसि त असांखे इंटेलेक्चुअल्स जी ज़रूरत हूंदी आहे, उन्हनि ग्रुप्स जी ज़रूरत हूंदी आहे जिन दुनिया खे ॾिठो हूंदो आहे, अदब खे ॾिठो हूंदो आहे, जिन दुनिया जी तारीख़ूं पढ़ियूं हूंदियूं आहिनि, उहे ज़हन उते खपंदा आहिनि। पोइ वरी पाण पंहिंजे ख़ासि तौर ते एजुकेशनल कैलेंडर ते ॻाल्हाईंदा आहियूं ईयरली जेको असां वटि मौजूदु हूंदो आहे, त अॼु बि इहो ई पाण चवंदा आहियूं त उहो जेको आहे न ब्रिटिश वारो असां वटि मौजूदु आहे। ऐं असां जॾहिं पंहिंजे एग्ज़ाम्स खे ॾिसंदा आहियूं, उन स्केड्यूल खे ॾिसंदा आहियूं त घणियूं गर्मियूं हुजनि थियूं, हुन में बि पेपर वरिता वेंदा आहिनि ऐं थोरो जेको आहे सो हींअर त थोरो न बल्कि इहो हिकिड़ो वॾो क्लाइमेट चेंज जो दुनिया में बहस आहे, उन सां रिलेटेड जेकॾहिं ॻाल्हियूं कजनि थियूं त पोइ असांजो जेको एजुकेशनल कैलेंडर आहे उनखे तब्दील थियण जी यकीननि ज़रूरत आहे। ऐं पंहिंजे मौसमुनि जे आधार मौसमुनि जे मुताबिक़ जेकॾहिं असां उन्हनि कैलेंडर्स खे सेट कंदासीं त पोइ हर कंहिंखे जेको आहे सो उहा आसानी ज़रूरु थींदी ऐं ख़ासि तौर ते उहे स्कूल वेंदड़ ॿार उते पढ़ाईंदड़ उस्तादनि जे लाइ इहो ॾाढो ज़रूरी हुजे थो। मां यकीन सां चई सघां थी त तव्हां पंहिंजी हिननि मोकलुनि खे विंटर वेकेशन्स खे सुठे तरीक़े सां इंजॉय करे रहिया हूंदव। कुझु अव्हांजा बि प्लान्स हूंदा त असांखे जेको आहे सो काॾे वञिणो आहे, कुझु स्पेसिफिक जेको आहे सो तव्हांजूं एक्टिविटीज़ ज़रूरु हूंदियूं त हिननि मोकलुनि में ॿारनि खे जेको आहे सो हिन तरह इंगेज रखिणो आहे। क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जी मज़ार जी ज़रूरु ॻाल्हि कंदमि। उते शानदार जे ॾींहं ते हिकु तक़रीब रखी वेंदी आहे ऐं यकीननि फाउंडर ऑफ पाकिस्तान जी जॾहिं ॻाल्हि थींदी आहे त पोइ अॼु जे ॾींहं ते उन्हनि जी बर्थडे खे पूरो पाकिस्तान सेलिब्रेट कंदो आहे ऐं अॼु जो ॾींहुं हमेशह ई पाण ॾिठो आहे त हिकु मोकल जो ॾींहुं हूंदो आहे, अवामी मोकल हूंदी आहे। तमामु जेके ऑफिसिस आहिनि उहे ऑफ हूंदियूं आहिनि, पंहिंजा जेके बि इदारा आहिनि उन्हनि खे मोकल हूंदी आहे। हिकु ॾींहुं तव्हां सभिनीनि खे यकीननि रेस्ट ज़रूरु मिलियो आहे अॼु जे ॾींहं ते ऐं रेस्ट जी मूं पहिरीं बि ॻाल्हि कई त ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। अवां कंहिं बि एक्टिविटी में इन्वॉल्व हुजो, किथे बि तव्हांजो कमुकारु हुजे, थोरो रेस्ट ज़रूरी हुजे थो। जैपनीज़ कंपनीज़ ऐं पाकिस्तान में प्रोजेक्ट्स करणु अचनि थियूं त उन्हनि जो हिकिड़ो ॾाढो मशहूरु किसो आहे ऐं अव्हां सभिनीनि बि थी सघे थो ॿुधो हुजे। अव्हांजे ख़ानदान में अव्हांजे घर में जेकॾहिं इंजीनियर्स हूंदा त तव्हांखे इन ॻाल्हि जी ख़बर हूंदी त ॿाहिरां जेके कंपनीज़ हिते अची करे कमु कंदियूं आहिनि त उहे जेके ॿाहिरि जा माण्हू हूंदा आहिनि उन्हनि जो जेको शेड्यूल हूंदो आहे न उहो ॾाढो प्रॉपर माना टाइमली हर शइ कंदा आहिनि। जेकॾहिं उहे कंप्यूटर ते कमु करे रहिया हूंदा त फ़क़ति कमु कंदा, उन्हनि खे ब्रेक मिलंदो, जेकॾहिं लंच करिणो आहे त हू प्रॉपर लंच कंदा।
ऐं जेकॾहिं हुननि खे गैप मिलियो आहे मोबाइल यूज़ करिणो आहे त हू प्रॉपर उहो वक़्तु पंहिंजी मोबाइल खे ॾींदा, पंहिंजी स्क्रीन खे ॾींदा। ऐं जेको उन्हनि खे वॉक जो टाइम मिले थो, जिम जो टाइम मिले थो, त हू प्रॉपर जेको आहे सो जिम कनि था, एक्सरसाइज़ कनि था। सुम्हण जे वक़्तु प्रॉपर पंहिंजा जेके आहिनि न सभु कमकार उन्हनि खे वाइंड अप करे ऐं सुम्हनि था। त असां जॾहिं वरी पंहिंजे स्केड्यूल खे ॾिसंदा आहियूं न, पंहिंजे शेड्यूल खे ॾिसंदा आहियूं त असां सभु कमु जेको आहे सो मिक्स करे रहिया हूंदा आहियूं। मानी खाईंदासीं त स्क्रीन साम्हूं हली रही हूंदी, तव्हां को सीरियल ॾिसी रहिया हुजो या मोबाइल में तव्हां का क्लिप हलाए पंहिंजी टेबल जे साम्हूं रखी आहे गॾु गॾु। मानी बि खाइजे पई, लंच बि थिए पियो, कचहरी बि थिए पई, कमकार करियूं पिया त उन सां गॾोगॾु जेको आहे सो एक्स्ट्रा को कमु आहे उहो बि गॾु गॾु थिए पियो। माना माइंड असांजो जेको आहे न हिकु हंधि फोकस्ड न हूंदो आहे। ऐं उनजे पोयां शायदि असां जेको आहे न स्टार्टिंग खां इन्हनि शयुनि खे उहो उन अंदाज़ में रखियो ई कोन आहे या असांखे जेको आहे सो सेखारियो ई कोन वियो आहे, त सभु कमु जेको आहे न गॾोगॾु हली रहिया हूंदा आहिनि। ख़ैरु चवण जो मक़सदु त ॾाढो ज़रूरी हूंदो आहे त जेको कमु कजे उते प्रेज़ेंट रहिजे। मां पंहिंजी ॻाल्हि बि ज़रूरु करणु चाहींदमि त लाइक मां जॾहिं ॻाल्हाईंदी आहियां या को किताबु पढ़ंदी आहियां, को पैराग्राफ मां पढ़ंदी आहियां, को मज़मून मुंहिंजे साम्हूं हुजे थो, मां उनखे पढ़ी उनजो जेको तर्क आहे उहो आसानी सां मां बयानु करे वेंदी आहियां। ऐं वर्ड टू वर्ड बयानु करण जी जॾहिं ॻाल्हि हूंदी आहे त मूंखे उहे स्कूल जा ॾींहं, उहे कॉलेज जा ॾींहं यादि ईंदा आहिनि जॾहिं पूरी पूरी स्पीच यादि करे ऐं जेको आहे न उनखे प्रेज़ेंट कयो वेंदो हुयो। पर विद द टाइम कुझु शयूं शायदि उहे चेंज थींदियूं आहिनि ऐं विद द टाइम तव्हां जेका जेकॾहिं ॻाल्हाइण जी ॻाल्हि अचे थी त तव्हां कुझु शयुनि खे अंडरस्टैंड कंदा आहियो त पोइ फ्लो में उन्हनि शयुनि खे खणी हलंदा आहियो। वर्ड टू वर्ड जी ॻाल्हि जॾहिं ईंदी आहे त पोइ मूंखे मां सोचंदी आहियां त जेके एक्टर्स हूंदा आहिनि जिन खे प्रॉपर हिकिड़ो स्क्रिप्ट मिलंदो आहे उन्हनि जे लाइ केतिरो इहो जेको आहे न हार्ड हूंदो। पर वरी इहा ॻाल्हि बि वाज़े सम्झ में ईंदी आहे त कमु करण वारनि जे लाइ जेके उनखे अंडरस्टैंड कंदा आहिनि, जेके कम खे सम्झंदा आहिनि, त पोइ ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में उन कम खे कंदा आहिनि। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, सो मां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधंदसि। ऐं प्रोग्राम में भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैक वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कोपन में दाख़िल कयो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो ऐं मौक़ियो हासिलु कयो टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो जो। तव्हां बि हिसो बणिजी सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। नंढो ब्रेक आहे, तव्हां सां कनेक्टेड रहिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी, भली कार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। 25 डिसेंबर जी जॾहिं ॻाल्हि कयूं था त असांखे ईसाई कम्यूनिटी जेको आहे यकीनन उहा यादि अचे थी। पाण जंहिं सोसाइटी में रहूं था त इहा डाइवर्सिटी जेको आहे न शुरू खां रही आहे। असां हमेशह हर मज़हब खे जेको आहे सो उहो स्पेस असां वटि मिलियो आहे ऐं पाण सभु जेको आहे सो जॾहिं गॾु रहंदा आहियूं त उहा मुहबत, उहो एको, उहा भाईचारो जेको आहे न उनजो मिसाल हर कंट्री ताईं, हर क़ौम ताईं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में पहुतो आहे। ऐं सिंधी जेके माण्हू आहिनि उन्हनि जी इन क्वालिटीज़ में इहा हिकिड़ी जेका क्वालिटी आहे न, इहा बि उन्हनि खे ॾाढो ख़ूबसूरत बणाईंदी आहे। सभु जेके बि असांजा क्रिश्चियन असांजा कम्यूनिटी जा दोस्त भाइर भेणूं ॾिसी रहिया आहिनि, उन्हनि सभिनीनि खे यकीनन अव्हांजी ईद जो ॾींहुं आहे। विश यू ऑल अ वेरी हैप्पी क्रिसमस डे। ऐं यकीनन ही उहो त्योहारु आहे जंहिंमें तव्हां हिन खे ॾाढी ख़ुशी सां ऐं प्यार सां ऐं मुहबत सां, अमन सां, भाईचारे सां सेलिब्रेट कंदा आहियो। जीअं त मूं चयो त गॾिजी पाण सभु त्योहार गॾु सेलिब्रेट कंदा आहियूं ऐं चर्च बि वञणु जेकॾहिं थींदो आहे त हली वेंदा आहियूं ऐं सुठनि ॾींहंनि ते पाण सभु जेको आहे सुठे अंदाज़ में इन्हनि ख़ुशियुनि खे सेलिब्रेट कंदा आहियूं। अच्छा, जेकॾहिं पाण क्रिसमस जी ॻाल्हि कंदा आहियूं न त
सॼी राति उन्हनि जी इबादत में गुज़रंदी आहे। क्रिश्चियन कम्यूनिटी जा तमामु जेके माण्हू हुजनि था पूरी राति पंहिंजी उन इबादत में गुज़ारींदा आहिनि ऐं उन खां पोइ उहा सेलिब्रेशन हूंदी आहे। ऐं पाण किथे बि कंहिं बि मॉल में वञूं, किथे बि वञणु थिए त उहा क्रिसमस जी जेका सजावट हूंदी आहे उहा बि ॾाढी ख़ूबसूरत हूंदी आहे। उहा ॿारनि खे बि तमामु घणी अट्रैक्ट करे रही हूंदी आहे। ऐं तव्हां जॾहिं वञो था कंहिं बि शॉपिंग मॉल में ऐं कंहिं सुठे जॻह ते जिते तव्हांखे तमामु शयूं डेकोरेशन नज़र ईंदी आहे त ॿार बि डोड़ी डोड़ी वेंदा आहिनि जिते जेको आहे न फ़ोटो क्लिक कराइणो आहे, वीडियो ठाहिणी आहे। ऐं इवन पाण सभु यंगस्टर्स बि उते जेको आहे सो उन्हनि तमामु शयुनि खे पसंदि करे रहिया हूंदा आहियूं। मूंखे यादि आहे हिकु दफ़ो मां पंहिंजनि फ्रेंड्स सां गॾु चर्च वई हुयमि ऐं उते वञी करे असां जेको आहे सो उन चर्च खे विज़िट कयोसीं। ऐं इबादत वारियूं जेके जॻहियूं हूंदियूं आहिनि न उहा बसि हिकु ॻाल्हि वाज़े इहा आहे त उहे जेका आहे न इंसान खे सुकूनु ज़रूरु ॾींदियूं आहिनि। उते जी जेका शांती हूंदी आहे, उहा जेका ख़ामोशी हूंदी आहे उहा ॾाढी जेको आहे न दिलि खे सुकूनु ॾींदड़ हूंदी आहे। तव्हां कंहिं बि इबादत वारी जॻह ते वञो, कंहिं बि मज़हब सां उहा रिलेटेड हुजे, उहो हिकिड़ो जेको आहे न इंसानु उन जॻह ते वेंदो आहे त पाण उहो एहतराम जी नज़र सां उनखे ॾिसंदा आहियूं। वेरी जेन्युअनली मां इन ॻाल्हि खे करे रही आहियां। ऐं कॾहिं बि कंहिं बि मज़हब वारे कंहिं बि फ्रेंड्स सां गॾु हूंदव ऐं उन्हनि जूं जेकॾहिं तव्हां इबादत गाहूं विज़िट कंदव त तव्हां उन्हनि खे हिकिड़ो एहतराम जी नज़र सां ज़रूरु ॾिसंदव। ऐं उन्हनि जे लाइ उहा जॻह जेका हूंदी आहे, जीअं असांजे लाइ असांजूं इबादत गाहूं जेको आहे उहे सुकून वारियूं जॻहियूं हुजनि थियूं ऐं दिली तौर ते पाण जेको आहे सो उते एहतरामनि उन्हनि तमामु शयुनि खे ॾिसंदा आहियूं। असांजूं नज़रूं बि हेठि हूंदियूं आहिनि ऐं दिलि में बि उहो जेको आहे न उहो एहतराम हूंदो आहे, उहो झुकाव हूंदो आहे। त इहे सभु शयूं जेको आहे वरी बि पाण काउंट कंदा आहियूं त असांखे उहे सभु शयूं डाइवर्सिटी में नज़र ईंदियूं आहिनि। हर रंग नस्ल खां सभु शयूं इहे असांखे बालातर नज़र ईंदियूं आहिनि। इहा ख़ूबसूरती आहे ऐं इन ख़ूबसूरती खे असां जेको आहे सो हमेशह क़ाइमु रखियो आहे ऐं इहा ई दुआ कयूं था त इहा ख़ूबसूरती हमेशह क़ाइमु दाइमु हुजे। छो त गॾु जेकॾहिं रहणो आहे ऐं असांखे हिकिड़ो दुनिया खे सुठो पैगाम ॾियणो आहे त इन्हनि सभिनीनि शयुनि खे अंडरस्टैंड करिणो पवंदो ऐं उन्हनि खे एक्सेप्ट करिणो पवंदो। ऐं पाण जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं गॾु रहण जी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उते पोइ जॾहिं ख़ुशियुनि में इंसानु गॾु हूंदो आहे त पोइ उन ई तरह ॾुखनि में बि गॾु हूंदो आहे, पोइ उन ई तरह सेलिब्रेशन्स में बि गॾु हूंदो आहे, पोइ उन ई तरह तमामु नंढियूं वॾियूं शयूं, तमामु नंढियूं वॾियूं सेलिब्रेशन्स उते जेको आहे सो उहे माण्हू गॾु जॾहिं नज़र अचनि था त मां ॿीहर बि इहो ई चवंदसि त दुनिया ताईं उहो जेको पैगाम आहे उहो बेहदि ख़ूबसूरत अंदाज़ में वेंदो आहे। यकीननि असां जॾहिं क्रिसमस जी ॻाल्हि कंदा आहियूं त उहा जेका डेकोरेशन जी मूं ॻाल्हि कई उहा पूरी दुनिया में असांखे नज़र अची रही हूंदी आहे। ऐं वणनि खे लाइटिंग्स लॻाइण, उन्हनि खे सजाइण, पंहिंजे आस पास तमामु जेके शयूं आहिनि उन्हनि खे डेकोरेट करणु, उन्हनि जी सुठी सफ़ाई रखणु, ग्रीनरी उते असांखे नज़र अची रही हूंदी आहे। उन ग्रीन कलर मां बि असांखे जेको आहे न उहो नेचर खे ख़ूबसूरत बणाइण जो हिकिड़ो जेको आहे उहो कंसेप्ट नज़र ईंदो आहे। नेचर सां मुहबत करण जो हिकिड़ो पैगाम असांखे मिली रहियो हूंदो आहे। मां काल्ह हिकिड़ो किताबु पढ़ां पई, हुन में हिकिड़ो जेको टॉपिक हुयो ॾाढो सुठो हुयो त कैनेडा मां तमामु जेके थंभा आहिनि उहे लॻाए अमेरिका ताईं बिजली खे जेको आहे न सस्ते बिजली खे अमेरिकन्स खे ॾियण जे लाइ हिकिड़ो प्रोजेक्ट हुयो ऐं इंजीनियर्स उन ते कमु कनि पिया। त अमेरिका जो हिकिड़ो शहरु आहे बरमूदा, उतां जा जेके माण्हू आहिनि उन्हनि ॾाढो एतिराज़ु कयो। उन्हनि चयो त न असां हीअ थंभा लॻाइण कोन ॾींदासीं ऐं उन्हनि पोयां इहो रीज़न ॼाणायो त जेकॾहिं असां हिते इहे बिजली जा पोल लॻाराईंदासीं त पोइ असांखे वणनि खे कटणो पवंदो। असांखे अहिड़ी सस्ती बिजली कोन थी खपे जेका असांजी ख़ूबसूरती खे उजाड़े, जेका असांजी ख़ूबसूरती खे तबाह करे। त उतां खां माना हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में अचे थी त दुनिया जा माण्हू नेचर सां केॾो प्यारु कनि था। उन्हनि खे उहा जिदत, उहा सस्ती बिजली
उहे शयूं उन्हनि खे एतिरो अट्रैक्ट न पियूं कनि जेतिरो उन्हनि खे नेचर अट्रैक्ट करे पई। त न असां जेको आहे सो पंहिंजी ख़ूबसूरती खे तबाह थियणु कोन ॾींदासीं। ऐं असां वरी जॾहिं खारो छाण जी ॻाल्हि कंदा आहियूं, जॾहिं थर जी ॻाल्हि कंदा आहियूं, एंग्रो कोल माइनिंग कंपनी जी ॻाल्हि कंदा आहियूं, उहो कारो पाणी जंहिं पूरे जेको आहे सो उन ॻोठ खे डिस्ट्रॉय कयो, त उन्हनि ॿिनि जो जेको कंपेरिज़न आहे उहो जॾहिं मां पढ़ां पई त मूंखे वाक़ई में ॾुख थिए पियो त असां नेचर सां केॾो जल्दी जेको आहे सो अटकी पवंदा आहियूं, नेचर सां विढ़ंदा आहियूं पंहिंजी सहूलियत जे लाइ। त न असांखे जेको आहे सो बिजली फ़राहम थींदी, असांजा ॻोठ सुधरंदा ऐं बाद में जेको आहे सो उहे सभु शयूं उन तरह असांखे उहो रिज़ल्ट बि कोन नज़र ईंदो आहे, उहो फ़ाइदो बि असांखे कोन मिलंदो आहे। पर दुनिया में हिकिड़ी ॻाल्हि वाज़े सम्झ में अचे थी त अवाम जेको आहे उन वटि पावर आहे। उहा जेकॾहिं रेज़िस्ट करे थी त न बाबा हथु खणी बीह थी रहे, असां हिन कम खे कोन थियणु ॾींदासीं, त उन शइ खे जेको आहे सो कंसीडर कयो वञे थो। ऐं पोइ वरी हू हिकु ॻाल्हि ते अदालत में उहा केस हलियो ऐं उते इंजीनियर्स बि, पाकिस्तानी इंजीनियर्स बि उते वेंदा रहिया उन सुनवाई जे लाइ, हियरिंग जेका थी। पोइ लास्ट में हुनजो फ़ैसिलो इहो थियो त असां जेको आहे न उहे पोल त लॻाईंदासीं, थंभा लॻाईंदासीं, पर असां घटि, तमामु घटि जेको आहे सो वण उन्हनि जी कटाई कंदासीं, उन्हनि खे मुकमिल ख़तमु कोन कंदासीं। त इहा ॻाल्हि जेको आहे सो ॿुधाए पई, इहा ॻाल्हि असांखे सम्झाए पई त दुनिया उन नेचर सां जेको आहे न कनेक्टेड आहे, नेचर सां मुहबत कंदड़ आहे। हालांकि पाण ॾिसूं था त उन्हनि कंट्रीज़ जो जेको आहे उहो वॾो कंट्रीब्यूशन हूंदो आहे, माहौलियाती जेका तब्दीली आहे उन में तमामु घणो हू कंट्रीब्यूट करे रहिया हूंदा आहिनि। ऐं असांजो मुल्क त कुझु बि 1% कुझु बि कोन्हे को जेको असांजे कंट्रीब्यूट कयूं था उन क्लाइमेट चेंज में। पर वरी बि असां जहिड़ा मुल्क जेको आहे सो इफेक्टेड हूंदा आहिनि, असां जहिड़ा मुल्क भोॻे रहिया हूंदा आहिनि। ऐं इन तमामु शयुनि जे बावजूदि बि असां जेको आहे सो नेचर सां अञा बि मुहबत करणु न सिखिया आहियूं, असां उन्हनि शयुनि खे ऑन करणु न सिखिया आहियूं। असां वटि कारूंझर आहे, असां वटि खीरथर जबल आहे, ऐं तव्हां सिंध जी जॾहिं उन ख़ूबसूरती खे पढ़ो था त हर हंधि असांखे यकीननि उहा मादनियात मिली रही हूंदी आहे, उहो कारो सोन बि असांखे मिली रहियो हूंदो आहे, हर तरफ़ असांखे जेको आहे न ख़ूबसूरतियूं मिली रहियूं हूंदियूं आहिनि। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त एतिरो ख़ूबसूरत असांजो खितो आहे, असांजो ख़ूबसूरत मुल्क आहे, जिते असांखे तमामु शयूं कुदरत जे तरफ़ां मुहैया थियल आहिनि, पर उन्हनि खे असां ऑन करणु न सिखिया आहियूं। दुनिया जॾहिं मूं ॻाल्हि कई न क्रिसमस जी, त हू डेकोरेट कंदा आहिनि, वणनि खे बि लाइटिंग्स लॻाईंदा आहिनि, हर तरफ़ असांखे उहा ग्रीनरी मिली रही हूंदी आहे, उहा सावक असांखे नज़र अची रही हूंदी आहे, ख़ूबसूरती नज़र अची रही हूंदी आहे। त दुनिया में हर हंधि जेको आहे न उहो ख़ूबसूरती खे हू प्रमोट कंदा आहिनि, छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे शयूं अखियुनि खे ठार ॾींदियूं आहिनि, उहे शयूं अखियुनि खे लुभाईंदड़ हूंदियूं आहिनि, वणंदड़ हूंदियूं आहिनि, इंसानु उन्हनि तमामु शयुनि सां प्यारु करणु लॻंदो आहे। असां वटि हर हंधि उहे रस्ता गटर जेकॾहिं उहो खुलियलु हूंदो आहे त केतिरनि ई ॾींहंनि ताईं उहो खुलियलु रहे थो। कराची में जेको वाक़ियो पेश आयो, मेन हॉल में जेको नंढिड़ो ॿारड़ो किरी पियो, केॾी वॾी इहा कोताही आहे, केॾी वॾी इहा लापरवाही आहे। ऐं असांखे हर हंधि जेको आहे सो इन तरह तमामु शयूं जेको आहिनि उहे गेप्स नज़र अची रहिया हूंदा आहिनि, जेकी यकीननि पाण सभिनीनि खे उहे शयूं तकलीफ़ ॾेई रहियूं हूंदियूं आहिनि। अॼु 5 डिसेंबर जे ॾींहुं ते ही प्रोग्राम कंडक्ट कयां पई, ऐं 5 डिसेंबर ते असां जेको आहे सो उन क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना साहिब जिन जी सालगिरह जो ॾींहुं उहे तकरीब पाण ॾिसी रहिया हूंदा आहियूं, पाकिस्तानी उनखे सेलिब्रेट करे रही हूंदी आहे, तमामु शयुनि खे ऑन करे रही हूंदी आहे, गॾोगॾु क्रिसमस डे ऐं हर तरफ़ जेको आहे सो ख़ुशियूं, हर तरफ़ सेलिब्रेशन्स, ऐं हर तरफ़ असांखे उहा जेका मां ॻाल्हि कयां पई न डेकोरेशन जी, त उन में जेको आहे न हमेशह तव्हां ॾिसंदो त नंढा नंढा गिफ्ट्स लॻाया वेंदा आहिनि। ऐं तोहफ़े जी जॾहिं पाण ॻाल्हि कंदा आहियूं त इहो माना असांखे उतां खां बि हिकिड़ो जेको आहे ज़बरदस्त लेसन मिले थो त पंहिंजनि खे तोहफ़ा ॾिजनि, जेके पंहिंजा हूंदा आहिनि, जेके प्यारा हूंदा आहिनि, जेके असांजा वेझा हूंदा आहिनि, नंढपण खां जेके असां साथी गॾु रहंदा आहियूं, उहे भाउ भेण कज़न्स रिलेटिव्स, हिक ॿिए सां मेल ऐं मुहबत खे वधाइण जे लाइ तोहफ़ो ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो बि फ़रमान तव्हां सभिनी जो बि किथे न किथे ॿुधलु हूंदो, पढ़ियलु हूंदो, त हिक ॿिए खे तोहफ़ा ॾींदा कयो। हिकिड़ो माना हिकिड़ी सुठी साइन आहे, ॾाढी ख़ूबसूरत इहा साइन आहे। तव्हां कंहिंजे घर वञो था, कुझु वठी वञो था, कंहिंखे कुझु वठी वञी प्रेज़ेंट कयो था, ऐं बीमार जी बि तीमारदारी जे लाइ जॾहिं पाण वेंदा आहियूं त कुझु न कुझु जेको आहे सो गॾु वठी वेंदा आहियूं, कंहिंजे बि घर कॾहिं बि वञणु थिए थो त कुझु जेको आहे सो गॾु माण्हू खणी वेंदो आहे त ॾाढो सुठो लॻंदो आहे। ऐं इहा ॾाढी हिकिड़ी पॉज़िटिविटी
मूंखे लॻंदो आहे हूंदी आहे ख़ाली हथु माण्हू वेंदो आहे त उहा शइ सुठी कोन लॻंदी आहे मतिलबु उहा शइ जेको आहे न असांखे किथे न किथे फिकी लॻंदी आहे सो पंहिंजनि सां मुहबतूं करियो पंहिंजनि खे पंहिंजो हुजण जो अहसासु ॾियारिजे पंहिंजनि खे ॿुधाइजे त असीं मौजूदु आहियूं पंहिंजनि सां वेहिजे उन्हनि सां ॻाल्हाइजे जेका तकलीफ़ आहे उहा बि बयानु कजे उन्हनि जी जेका तकलीफ़ आहे उनखे बि ॿुधिजे उहो क्रिसमस हुजे ईदूं हुजनि का बि सेलिब्रेशन हुजे उहा असांखे हिकु ई पैगाम ॾींदी आहे उहो मुहबत जो पैगाम हुजे थो उहो इंसानियत जो पैगाम हुजे थो उहो इंसानियत खां जेकॾहिं हटी करे कंहिं शइ ते ॻाल्हायूं त मूंखे लॻे थो त इंसानियत खां वधीक पोइ का शइ असांखे हुते नज़र कोन ईंदी आहे मुहबत एको भाईचारो सभु शयूं असांखे उते मिली रहियूं हूंदियूं आहिनि पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो ऐं अॼु जो ॾींहुं सुठे तरीक़े सां होपफुली त तव्हां हुनखे इंजॉय कंदव सुठी एक्टिविटीज़ में इंवॉल्व रहंदव नाज़रीन मूंखे ॾींदव इजाज़त ऐं हिन पूरे प्रोग्राम सां तावन मौजूदु रहियो टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैक वठो पंहिंजी मालूमात पैकेट ॾिनल कोपन में दाख़िल कयो घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो मौक़ो हासिलु कयो टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था ऐं तव्हां बि खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम नाज़रीन पंहिंजे दुआनि में भरपूर यादि रखंदव बक़ाया प्रोग्राम जो जेको हिसो अवां ताईं पहुचायो वेंदो उहो जेको पूरे साल में असां तमामु प्रोग्राम्स कया उहे यादूं असां वंड कंदा हलंदासीं मूंखे इजाज़त ॾींदव ऐं पाण गॾु आहियूं